नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो शहर जे लतीफ़ कॉलोनी में नामालूम चोर अल्फत अली भुट्टो जे घर में दाख़िल थी ज़ाल ऐं मुड़ुस जूं 2 फ़ोन मोबाइल 20,000 रोक ऐं पेती में क़ीमती कपड़ा खणी फरार थी आहिनि। मुतासिर घर धणी अल्फत अली भुट्टे चयो त सूबो देरो में चोरियूं ऐं फुरनि जूं वारदातूं वधण सबबि शहरी ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि IG सिंध SSP खैरपुर खां घुर कई त सूबो देरो शहर में वधंदड़ बदअमनी ते कंट्रोल करे मुंहिंजी थियल चोरी वापस कराई वञे। मुझे घर में रात चोरी थी वई। तू केरा पण? हां भुट्टो आया वा। छा नालो अथई? मुझे उल्फत अली नालो। काथे वेठो आहे? लतीफ़ कॉलोनी में ते? हां लतीफ़ कॉलोनी में सोडो करो। हां हां छा खजी वियो अथई? मुझे सामान खजी वियो आहे। छा छा? 2 मोबाइल, हिकु मोबाइल मुंहिंजी आहे टच आहे वीवो मोबाइल, ॿी मुंहिंजी घर वारी मोबाइल आहे उहा खणी विया आहिनि। प्लस में जेको सामान मुंहिंजी घर वारी लटा सिबंदी आहे कपिड़ा धपड़ा उहे खणी विया आहिनि। ऐं पर्स मुंहिंजो ॿार जो खमीस ॿार पई, ॿार मुंहिंजी बैग पई आहे, हुन मां मुंहिंजे पर्स मां 20,000 रुपया कढिया अथनि। 2,500 मुंहिंजी माई जा खणी विया आहिनि। उहा पर्स ऐं कली काने का पर्स बि खणी आया आहिनि ऐं कलीब खणी आया आहिनि। ऐं 2 मोबाइल खणी आया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।